अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुश्तबा तुनियो ऑफिशियल मुश्तबा तुनियो मौजूद आहियां। दोस्तों अॼु मां तव्हांजी मुलाक़ात कराइण वारो आहियां अहिड़े हिकु इंसान सां, अहिड़ी शख़्सियत सां। मां ऑफिस में वेठो, साईं वेठो, जमाली साहब, जतोई साहब असां हिते वेठा हुआसीं त अचानक असां वटि हिकिड़ो कस्टमर आयो जेको बाक़ाइदा प्रोफेशनल असांखे सिंगर लॻो। ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हिनखे ॿुधी करे जेको आहे सो जलाल चांडियो, उस्ताद जलाल चांडियो जी तव्हांजी यादि ताज़ा थी वेंदी। पहिरियों साईं मुख़्तसिर तारुफ़, साईं तव्हां मुख़्तसिर तारुफ़ कराइजो। सर मां पाण नौशाद फिरोज़ जो आहियां। जी जी। सोनगी ज़ात जो आहियां। नालो तव्हांजो? मुंहिंजो नालो दादलो आहे। दादलो? जी सर, दादलो आहे, ठीकु आहे, माशाल्लाह। दोस्तो दादले जेको असां सां गॾु मौजूदु आहे, दादलो वॾो बहितरीनु सिंगर आहे। हाणे दादले खां असां कुझु ॿोल ॿुधंदासीं। दादला? जी सर। बिस्मिल्लाह कयो आहे। आशिक तोखे बुनाए ख़बर मस्त लॻो पियो फिरंदो चवे अलीअ सन बबर तुंहिंजो कारे तिर मोहे मस्तानो कयो। वाह साईं वाह। अख पिरन जे अख में अनाया कुठलनि जो कम ओ अख पिरन जे अख में इहो कुठलनि जो कम लाए ॾिस लतीफ़ जे हसिया सिधो चमू अया बलकरन तोड़े दम तब अख पिरन जे ओ मखण जहिड़ा मोर जानी खिलत मुंहिंजी दिल ठरे। मखण जहिड़ा मोर जानी खिलत मुंहिंजी दिल ठरे। अचो अंगण ते यार जानी, अचो अंगण ते यार जानी, दिल त मुंहिंजी दिल ठरे, दिल त मुंहिंजी दिल ठरे। वो मखण जहिड़ा मोर जानी खिलत मुंहिंजी दिल ठरे। दीद मुंहिंजी तो में आहे पियो घुमी फिरी बहानो ॾे, दीद मुंहिंजी तो में आहे पियो घुमी फिरी बहानो ॾे। मोर वांगे यार जानी, मोर वांगे यार जानी, दिल त मुंहिंजी दिल ठरे, दिल त मुंहिंजी दिल ठरे। मखण जहिड़ा मोर जानी अखिल त मुंहिंजी दिल ठरे। मखण जहिड़ा मोर जानी अखिल त मुंहिंजी दिल ठरे। हितड़े वेरी खोड़वा तुंहिंजे मुंहिंजे प्यार जावो, हितड़े वेरी खोड़वा तुंहिंजे मुंहिंजे प्यार जा, हितड़े वेरी खोड़वा तुंहिंजे मुंहिंजे प्यार जा। छॾ वेरुन जा आवारे, छॾ वेरुन जा आवारे, भल त मुंहिंजी दिल ठरे, भल त मुंहिंजी दिल ठरे। वो मखण जहिड़ा मोर जानी अखिल त मुंहिंजी दिल ठरे। वाह दादला वाह। यादि अची वञणा हूंदा हुआसीं ट्रैक्टरनि ते, परे खां ई आवाज़ उस्ताद ॿुधण में ईंदो त बाक़ाइदा मज़ो अची वेंदो। यादि ताज़ी टीचर हेॾा भर्ती कयनि 2-3 हज़ार, उन में तव्हांखे एज़ अ टीचर भर्ती छो न कयो? माशाल्लाह तव्हांजो आवाज़ बि आहे, टेक्निकली स्किल्स तव्हां वरिता 6 महीना हुते संभा में जेको इंस्टीट्यूट ॿुधायो था जामशोर वारो, उते तव्हां टेक्निकल पंहिंजी ट्रेनिंग बि कंप्लीट कई सुरनि जे हवाले सां। सर बसि पोइ हाणे इहो आहे त मां वीचारो हुनखे शाबाज़ लख मां बि हुनजे आसिरे में वेही त यको ॿियो त हाणे को आखिरी दर मूंखे भाईंदो कोन हुयो। उनजो आसिरो अकबर अलीअ जो हुयो। नॉर्मली तव्हां छा कंदा आहियो पाण? सर मां मज़दूरी कंदो आहियां। मज़दूरी कंदो, दिहाड़ीदार मज़दूरी आहे। जी जी जी। कीअं लॻो दादलो साईं? अदा तमामु बहितरीनु वीचारो ग़रीब थी पंहिंजे जेको आहे सो प्रोफेशनल सां सिंसियर आहे। ऐं बकोल दादले जे त मां जेको आहे सो लतीफ़ सरकार ते बि हाणे रिसेंटली प्रोग्राम करे आयुमि। ऐं वीचारे जी जेको आहे सो गुरबत आहे, असां दुआ कयूं था त अलाह साईं हिनखे जेको आहे सो पंहिंजे गंज मां गंज सारो अता कंदो ऐं हिन जे जेको आहे सो प्रोफेशन में ऐं हिन जे जेको आहे सो इज़ाफ़ो कंदो अञा जेको आहे सो हिन जे शौक़ में जेको जलाल साईं सां हिन जो इश्क़ आहे उहो अञा वधीक थींदो। दोस्तों असांखे काफ़ी मज़ो आयो, उमेद आहे कि तव्हां बि गानो ॿुधी करे इंजॉय कयो हूंदो। ऐं नंबर सां इहो मां दादले हलाईंदुसि
जंहिं दोस्त खे कंहिं प्रोग्राम लाइ दादे सां राब्तो करणो हुजे डायरेक्ट साईं सां राब्तो करे छॾियो असां इजाज़त औलाद खे मेरी जन घुरो घटी पाड़ू ते पलीत जूं परवरस धो पट खफो आई खफत लहदुन की न लतीफ चवे चट कर चांदो की रात अल्लाह मुझा प्रिया हनुपत में मुँह अचन ओता कबोला है लतीफ चवे सोनू नील नुवारा सयद सुभारा सोनू नील नुवारा सयद सुभारा भेज भिटाई शाह भिटाई सोनू नील नुवारा भेज भिटाई शाह भिटाई सोनू नील नुवारा शाह भिटाई बिट के वसायो शाह भिटाई बिट के वसायो आशुकवाई मेलो मचायो आशुकवाई मन ता चंड तारा सयद सुभारा भेज भिटाई शाह भिटाई सोनू नील नुवारा सुभान अल्लाह